गौसपुर में 6 केनाल अॾण जे ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी, नौजवान हिंदू इत्तेहाद, जीए सिंध क़ौमी महाज़ ऐं एसटीपी ऐं पेटे अलिफ तालका कनकोट गौसपुर प्रेस क्लब जी 7 जा साथी, वकील बिरादरी ऐं शहरिन जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां एहतिजाजी रैली कढी हुई। गौसपुर में मुख़्तलिफ़ सियासी समाजी कारकुन कामरेड सफ़ील आशारी, एसटीपी अॻवान शेर ज़मान बजाराणी, अब्दुल जब्बार ओगाही, जसकम अॻवान अब्दुल ख़ालिक ओगाही, सुबहान ओगाही, मुर्शिद यूनुस ओगाही, चौधरी रमेश लाल, महेंद्र लाल ऐं ॿियनि जी अॻवानी में बैंक चौक खां मोहन प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी हुई। रैली में सवे शहरिन, उस्तादनि, शागिर्दनि भरपूर शिरकत कई। इन मौक़े ते रैली जी क़यादत कंदड़ अॻवाननि चयो त सिंधु दरिया मथां 6 केनाल ठाहे सिंध सुकाइण जी साज़िश कई पई वञे, जेका कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। सिंधु दरिया में असांजो साहु आहे, जंहिं सां हथ चरान करण न ॾींदासीं। सिंधु मथां 6 केनाल ठाहिया त पूरी सिंध बंजर बणिजी वेंदी। हिननि वधीक चयो त असांजे जापे जी जंग जारी आहे ऐं इहा जंग असां विढ़ंदा रहंदासीं। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त पेपे हुकूमत खे घुर्जे त सिंध सां ॿी ही केनालनि ख़िलाफ़ पंहिंजो मौक़िफ़ चिठो रखे। अॻवाननि चयो त फ़ैसिले जी वापसी ताईं असांजो एहतिजाज जारी रहंदो।